एक ॿी अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। मुल्क में ताज़ियुनि बरसातुनि सबबि गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में वाध जो सिलसिलो जारी आहे। गुड्डू बैराज वटि आबपाशी खाते पारां नंढी ॿोॾ डिक्लेयर कई वई आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,95,662 ऐं हेठां वहिकिरो 2,95,662 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,22,450 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 2,18,250 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। मुल्क में ताज़ियुनि बरसातुनि सबबि गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में वाध जो सिलसिलो जारी आहे। गुड्डू बैराज वटि आबपाशी खाते पारां नंढी ॿोॾ डिक्लेयर कई वई। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,95,662 ऐं हेठां वहिकिरो 2,95,662 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं कश्मीर मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अहमद अली सियाल खां। जी अहमद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां त पंजाब ऐं बलोचिस्तान ऐं पूरे सिंध में बरसातुनि जे करे अॼु गुड्डू बैराज में मुल्क जो बरसाति चौमासी बरसातुनि सबबि पाणी जी सतह में मुज़लसिल इज़ाफ़ो अची रहियो आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वाकिरो आहे अॼु जो 2,95,662 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे ऐं हेठियों वाकिरो आहे 2,95,662 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे। ऐं जॾहिं खां मां ॿुधाईंदो हलां त सखर बैराज वटि पाणी जो मथां वाकिरो आहे 2,22,450 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे ऐं हेठियों वाकिरो 2,18,250 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोटड़ी बैराज वटि अॼु जी पाणी जी सूरत हाल आहे मथां वाकिरो आहे 72,082 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे ऐं हेठियों वाकिरो आहे 47,577 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे। जॾहिं त मां ॿुधाईंदो हलां पंजाब ऐं बलूचिस्तान जे इलाइक़े में तेज़ बरसातुनि सबबि पाणी में मुसलसल इज़ाफ़ो अची रहियो आहे ऐं सिंध पंजाब कचे वारे इलाइक़नि में आहे पाणी अचण करे आबादगारनि लाइ हुकूमत खां अपील कई आहे त असांखे जल्द पके तरफ़ मुंतक़िल कयो वञे ऐं असांखे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल करे असांखे बचायो वञे। जी